वारन मवराए छेरो तो चंद्र जिया कढ़ियो वारन मवराए छेरो तो चंद्र जिया कढ़ियो को ख्याल को न कयो तो को ख्याल को न कयो तो तके जो अंदर वढियो तके जो अंदर वढियो वारन मवराए चेहरो तो चंद्र जिया कढ़ियो वारन मवराए चेहरो तो चंद्र जिया कढ़ियो को ख्याल को न कयो तो को ख्याल को न कयो तो तके जो अंदर वढियो तके जो अंदर वढियो वारन मवराए चेहरो तो चंद्र जिया कढ़ियो सारे फलक ते लाली तुझे गलन जी आहे 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 या दिल के जिए जो दिलबर हो या दिल के जिए जो दिलबर तो खून अज कयो तो खून अज कयो वारन मवराए चेहरो तो चंद्र जिया कढ़ियो वारन मवराए चेहरो तो चंद्र जिया कढ़ियो को ख्याल को न कयो तो को ख्याल को न कयो तो तके जो अंदर वढियो तके जो अंदर वढियो वारन मवराए चेहरो तो चंद्र जिया कढ़ियो अस्सलाम वालेकुम भलीकार धरती जो जमालो वाह वाह जवानों में अमा सभई हिन वक्त यकीनन मूसा कनेक्ट थी चुका है अमा सा इंटरेक्शन हले पियो थे पियो ऐं जी असा हस्बे मामूल रोजमर्रा शौकिया सिंगर सेगमेंट स्टार्ट कंदा आहियूं अज भी मुझे गाने सां ही शौकिया सिंगर सेगमेंट स्टार्ट कयो आहे ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो रहां त शौकिया सिंगर यानी कि जेको शौक़ु हूंदो आहे माण्हू जो शौक़ु अहिड़ी शइ आहे जंहिं माण्हूअ खे जंहिं बि कम जो शौक़ु हूंदो उहो माण्हू उहो कमु जेसि ताईं न कंदो त उहो बेचैन रहंदो तव्हां कंहिंखां बि अहिड़ो कमु करायो जेके उन कम जो शौक़ु न हुजे दिलचस्पी न हुजे उनखे पसंदि न कंदो हुजे त कॾहिं बि हू कमु कंदो त सही तव्हांजे मोहबत में कंदो तव्हांजे दबदबे में कंदो तव्हांजे इज़त एहतराम में कंदो पर मज़ो न कंदो इन जे करे जंहिं माण्हू जो जेको शौक़ु हूंदो आहे उहो माण्हू पंहिंजो कमु दिलि सां कंदो आहे सो शौकिया सिंगर सेगमेंट में अॼु ॾिसूं था त दिलि सां कंहिं असांखे कॉल कई आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम है दरबार छा हलन माशाअल्लाह अमा ॾाढो भलो गानो ॿुधायो मां अमा सां गॾु पई ॻायां थैंक यू अदी थैंक यू सो मच फहमीदा पई ॻाल्हायां भानसीदाबाद मां फहमीदा अदी भाण सईदाबाद खां ऐं माशाअल्लाह अदी भाण सईदाबाद गुज़रंदा आहियूं असां जॾहिं बि हितां असांजो गुज़रण थींदो आहे गुज़रो हिन भेण खे यादि कजो अदी असांजी बिल्कुलु 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 पंहिंजी भेण खे यादि कंदासीं अदी हिन वक़्तु तव्हांजी कॉल शामिल थी चुकी आहे जी शौकिया सिंगर में ऐं यकीनन तव्हां जेको मुंहिंजो फेवरेट आहे गेम इहा ठीकु आहे तव्हांजी फेवरेट गेम आहे त पोइ तव्हां पंहिंजो फेवरेट सॉन्ग बि ॿुधायो जी अदा मां नात ॿुधाईंदसि अच्छा माशाअल्लाह जी बिस्मिल्लाह अमड़ तुंहिंजी लोलीअ मूंखे उहो रंग लायो मोहम्मद मिठे जो मौला सनागर बनायो अमड़ तुंहिंजी लोलीअ मूंखे उहो रंग लायो मोहम्मद मिठे जो मौला सनागर बनायो सले अला नबीना सले अला जो मुहम्मदन अगर जे मदीने वारो सहारो न जे हा त दुनिया सरासर मूंखे निंदण को सॾे
हाणे आऊं निंदण कोन आहियां चंदन जो वसायो मोहम्मद मिठे जो मोला चना घर बनायो जी माशाल्लाह माशाल्लाह अदी माशाल्लाह अदी फैमिली जा बाण सईदाबाद खां असांखे कॉल कई ऐं हुननि हिकिड़ो ख़ूबसूरत असांखे नात ॿुधायो वॉइस जी ख़बर पवंदी आहे माशाल्लाह अदी जो बिल्कुलु आवाज़ु जंहिं कॉम्पिटिशन में तव्हां हिसो वरितो आहे बिल्कुलु मुक़ाबले जहिड़ो आहे ऐं इन में ॾिसूं था त हिन वक़्तु असांखे ॿिया कहिड़ा कॉलर कहिड़े शहर खां असांखे कॉल कंदा ऐं पंहिंजो आवाज़ जो जादू असांखे ॿुधाईंदा सो ईअं ई शौक़िया सिंगर ख़ासि करे जीअं पाण ॻाल्हि कयूं पिया शौक़ जी शौक़ जे माण्हू खे जंहिं बि शइ जो हूंदो उहो दिलि सां कमु कंदो आहे दिलि सां जेको बि कमु थींदो आहे उन में परफेक्शन हूंदी आहे यानी की क्वालिटी माण्हू उन ई कम में ॾेई सघंदो आहे जंहिं कम में दिलचस्पी हूंदी आहे उहो चाह सां कंदो आहे ऐं तव्हां बि कोशिशि कंदा कयो त जंहिं माण्हू जी दिलचस्पी जंहिं कम में न हुजे उनखे घणो फोर्स न कंदा कयो छो त इन सां नुक़सानु थींदो आहे ऐं ख़ासि करे नंढा जेके ॿार आहिनि असांजा बेबीज़ हूंदा आहिनि उन्हनि जी बि मर्ज़ी ते कॾहिं कॾहिं हलंदा कयो उन्हनि जी ख़्वाहिश उन्हनि जी दिलचस्पी ॾिसंदा कयो त छा में आहे पोइ उन्हनि जी तरफ़ ई उन्हनि खे वठी वेंदा कयो लाइन ते ॾिसूं था कहिड़ा अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम या अली मदद वालेकुम सलाम मौला अली मदद सुहेल भाउ था ॻाल्हायो छा सोहेल भाउ था ॻाल्हायो हा जी भाउ हैदराबाद सोहेल अहमद थो ॻाल्हायां सुमरो सुहेल अहमद भाउ कीअं आहियो साईं शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा एहसान मथे पंहिंजे दिलि जी मेमोरी कार्ड में यादि कयो अथव हालांकि तव्हांजो आवाज़ु तमामु घटि थो अचे मूंखे पर पोइ बि माना मां तव्हांजे सलाम जे अस्सलाम वालेकुम या अली मदद इन मां ई मां अंदाज़ो लॻायां थो सुहेल ई असांखे चवंदो आहे सो सुहेल भाउ हिन वक़्तु मज़ो करिणो आहे बहितरीनु आवाज़ु शो करिणो आहे अॼु जी जी ठीकु आहे त पोइ स्टार्ट कयो बिल्कुलु जी साईं बसि हिकिड़ो आहे आवाज़ु थोरो घटि आहे जेकॾहिं मां पंहिंजे डायरेक्टर साहिब खे बि चवंदुसि जेकॾहिं असांजो आवाज़ु असांखे सही हाणे तरीक़े साईं सही थो अचे आवाज़ु हा साईं हाणे सही थो अचे हैंड फ्री में पिया ॻाल्हायो छा जी न साईं हैंड फ्री न आहे सर ईअं आहे थोरो जी गीत आहे सर हिकिड़ो हा साईं हो शाम जो ही पहर नाव सां कयो शाम जो ही पहर नाव सां कयो कुझु ताईं दा कयो के त ॻाल्हियूं कयो शाम जो ही पहर नाव सां कयो शाम जो ही पहर वाह रंग चोले जे ते जेकी चिटियल रंग चोले जे ते जेकी चिटियल तीअं हयाती असां जियत भरत भरियो वाह कुझु ताईं दा कयो के त ॻाल्हियूं कयो शाम जो ही पहर नाव सां कयो शाम जो ही पहर बहितरीन सुहेल अहमद वाह बहितरीन बहितरीन शाम जो ही पहर नाव असां जे कयो कुझु त ईंदा कयो के त ॻाल्हियूं कयो वाह 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 बिल्कुलु सर तव्हां असांखे टाइम ॾियो असां तव्हां ॾे ईंदासीं ऐं ॻाल्हियूं बि कंदासीं पोइ अलाए सुहेल भाउ असांखे पिया चओ या इहो इनडायरेक्ट कंहिं ॿियनि पिया ॻाल्हायो यार असांखे त ख़बर न पई पए मां त पाण ॾे पियो सम्झां ठीकु आहे असांखे ॿ कॉल्स अची चुकियूं आहिनि अदी फहमीदा साईं भाण सईदाबाद खे उन्हनि पंहिंजो वॉइस ॿुधायो ऐं माशाल्लाह हिकिड़ो ख़ूबसूरत नात ॿुधायो ऐं सुहेल अहमद भाउ शाम जो ही पहर सो वॉइस जो मुक़ाबिलो आहे जंहिंजो जेतिरो सुर में आवाज़ु हूंदो सो ख़बर पइजी वेंदी ऐं ईअं ई अॼु सची ॻाल्हि इहा आहे ॿियो टियों ॾींहुं आहे जीअं ई मौसम अहिड़ी आई आहे मां त सफ़ा न ॻाए थो सघां न ॻाल्हाए थो सघां पर तव्हांजी मोहबत आहे तव्हांजी तवजो आहे तव्हांजो प्यारु आहे जंहिंजे करे पोइ उहा एनर्जी अची थी वञे न त ॾाढो आवाज़ में ॾाढी थकावट आहे ॾिसूं था लाइन ते कहिड़ा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हैदर भाउ कहिड़ा हाल अथई फर्स्ट क्लास अदी तव्हां ॿुधायो ठीकु आहियो ठीकु आहे शुक्र रुख़साना सेवन शरीफ़ रुख़साना सेवन शरीफ़ जी जी अदा रुख़साना अदी सेवन खां कॉल कई आहे माशाल्लाह ऐं तव्हां पहिरियूं जेके ॿ कॉल्स आयूं उन्हनि जा आवाज़ त ॿुधा हूंदा या न जी जी ॿुधां थी ॿुधा आहिनि
पोइ हाणे तव्हांखे मुक़ाबले में अञा बि आसानी ऐं मज़ो ईंदो इनशाला जेकॾहिं तव्हां बहितर करे सघो था त पोइ अॼु विनर तव्हां हूंदव ठीकु आहे ठीकु आहे दादा ठीकु आहे पोइ छा था ॿुधायो मां गानो ॿुधाईंदसि तव्हांखे जी ॿुधायो हर जाए पिरी हर महफ़िल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए तुंहिंजो यादि संभाले रखियमि दिल में पर तुंहिंजी कमी महसूस थी थिए तोखां धार थी रातूं ॾींहं पिरी मुंहिंजा गुज़रनि था हिते कीअं पिरी मूंखे तुंहिंजो कसम हर हिकु पल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस बसि दाइतो आहे ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे बहितर हुयो कॉम्पिटिशन में शौक़िया सिंगर सेगमेंट में ठीकु हुयो ऐं पर अञा ख़बर पवंदी अञा असांखे कॉल्स ईंदियूं उन में ज़ाहिर थींदो त केरु सुरनि खे वधीक बहितर सम्झे थो शौक़िया सिंगर्स में बि सो हिन वक़्तु 3 कॉल्स असांजी शामिल थी चुकियूं आहिनि ऐं अञा बि असां कॉल्स वठंदासीं हिन जे करे शौक़िया सिंगर सेगमेंट में हीउ जेको वॾो शौक़िया सिंगर आहे जेको तव्हांजे साम्हूं बीठो आहे इहो बि चाहींदो आहे त कॾहिं कॾहिं ॻाइजे ॾिस हेॾे सिके थो सीनो छॾ हाणे इहो आईनो सिंगार करण वारा माण्हू तव्हीं प्यार करण वारा माण्हू लाइन ते ॾिसूं था केरु आहे अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम अस्सलाम साईं खुशायो हैदर भाई इम्तियाज सामटियो फ्रॉम लाड़काना साईं केरु साईं इम्तियाज अहमद सामटियो लाड़काने खां सामटिया रोड खां इम्तियाज अहमद सामटियो लाड़काना साईं सामटियो साहब कीअं आहियो ख़ैर अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे तव्हां खुशायो हैदर भाई दुआ 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 आहे बिल्कुलु सही आहे छा था ॿुधायो अॼु साईं मधु सक्रियन साहिब जो हिकिड़ो आहे कलाम आहे हा हा बिस्मिल्लाह तू मनी मनी न मेहरबान मां त मिंथ थो करे छॾियां है मां त मिंथ थो करे छॾियां तू मनी मनी न मेहरबान मां त मिंथ थो करे छॾियां हिकु त तूं अॻे असीं ॿियो नफ़ीस वेस थो ढकी हिकु त तूं अॻे हसीं ॿियो नफ़ीस वेस थो ढकी टियों वरी दिली थो नाज़ सां मां त मिंथ थो करे छॾियां हाय मां त मिंथ थो करे छॾियां बहितरीन भाउ इम्तियाज़ अहमद सामटियो लाड़काना खां तव्हां कॉल कई ऐं ॾाढो ख़ूबसूरत तव्हां गानो चूज़ कयो मंज़ूर सकिरानी साहिब जो इहो असांजो फेवरेट सॉन्ग रहियो आहे ऐं स्पेशली उन दौर जा जेके बि मंज़ूर सकिरानी साहिब जा गाना आहिनि उहे मां समेत तक़रीबन हर सिंधी जा फेवरेट रहिया आहिनि सो असांखे तव्हां हिकिड़ो पुराणो पंहिंजो नंढपण जो वक़्तु यादि ॾियाराए छॾियो इहो कलाम ॿुधाए करे सो ॾाढो सुठो बहितरीनु पर सुर थोड़ा ईअं कचा लॻनि पिया सामटिया साहब का ॻाल्हि न आहे शौक़िया सिंगर में तव्हां वरी जेके नेक्स्ट टाइम बि कॉल कंदव त अञा बहितर हूंदो बहितर खां बहितर तव्हां करे सघो था पर जेकॾहिं तव्हांजो शौक़ु हूंदो त अञा असां कॉल्स वठंदासीं असांखे कॉल्स अचनि पियूं असांजी स्क्रीन ते नंबर पढ़ी करे फ़ौरन असांखे कॉल करे सघो था जेकॾहिं तव्हां इंट्रस्टेड आहियो ऐं तव्हां सम्झो था त तव्हांजो वॉइस सुठो आहे तव्हांखे सुरनि जी ख़बर आहे ऐं शौक़िया सिंगर सेगमेंट में तव्हां जेकॾहिं पार्टिसिपेट कंदव त हिननि सभिनि खे तव्हां बीट करे सघो था त तव्हां कॉल करे सघो था असांखे ऐं असांखे कॉल करे ऐं मुख़्तलिफ़ हिन खां पोइ जेके असांजा सेगमेंट्स थींदा आहिनि शेरो शाइरी सेगमेंट थींदो आहे उन में बि काफ़ी असांजा माण्हू जेके असांजा व्यूवर्स आहिनि जेके वेट कंदा आहिनि त असां शाइरी वारे सेगमेंट में असां हिसो शामिलु कयूं सो उन्हनि खे बि मौक़ो ॾींदुसि हिन वक़्तु ॾिसूं था लाइन ते केरु आहे अस्सलाम वालेकुम टेलीविजन जो वॉल्यूम बि थोरो पाण वठी रखिजो साईं असां ताईं न पहुचायो त इहो ॾाढो सुठो थींदो छो त असांखे इहा डिस्टर्बेंस थींदी आहे सो प्लीज़
टेलीविजन खां थोरो परते या वॉल्यूम म्यूट करे छॾियो। जी भाउ केरु पिया ॻाल्हाइनि लाइन ते केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं, मां हिस्सुद्दीन भाई पियो ॻाल्हायां शिकारपुर खां। भैया साहब तव्हां जी जीअं कॉल लॻी आहे न त तव्हां फ़ोन ते घटि था ॻाल्हायो, टीवी खे था ॾिसो त आवाज़ु अचे थो या नथो अचे, ईअं न कयो। हा जी हा जी जी जी। हाणे नालो थोरो वरी ॿुधाइजो। हिसामुद्दीन भयो साईं। इरफान दीन। हिसामुद्दीन सर, हिसामुद्दीन भयो। हिसान दीन भयो। हा जी साईं जी, शिकारपुर खां। जी साईं जी। टीवी तव्हां घटि न कई, टीवी घटि वॉल्यूम घटि करे गानो ॿुधायो जल्दी में, शाबाश। हिसान दीन भयो साहब, तव्हांखे मां अॻु में बि चयो त तव्हां टेलीविजन खां परते थींदव त असांखे तव्हांजो जेको वॉइस आहे उहो क्लियर ईंदो, न त कॉल डिस्कनेक्ट थी वेंदी। सो हिन जे करे तव्हांजी कॉल डिस्कनेक्ट थी वई। तव्हां थोरो असांजी ॻाल्हि खे फॉलो न कयो। सो ॾिसूं था लाइन ते हिन वक़्तु मुख़्तलिफ़ कॉल्स अचनि पियूं असांखे, ऐं कॉल्स में जेके जेके दोस्त इंट्रस्टेड आहिनि गाना ॿुधाइण में, कलाम ॿुधाइण में, त काफ़ी माण्हू ॿिए जो गानो ॿुधी करे पोइ इन जे करे बि कॉल कंदा आहिनि, हू सम्झंदा आहिनि त मां हिन खां बहितर ॻाए सघां थो। ऐं काफ़ी माण्हू वरी केरु सुठो ॻाए वेंदा आहिनि, चवंदा आहिनि न बाबा हिन खां केरु पुॼंदो, हिन सां केरु, ईअं न कंदा कयो। तव्हां कॉल करे डायरेक्ट शामिलु थी सघो था, थी सघे था वाक़ई सुठो ॻाए सघो। छो त कॾहिं कॾहिं माण्हू पाण उन्हनि जो कॉन्फिडेंस लूज़ हूंदो आहे, जॾहिं फन पेश कंदो आहे पोइ ख़बर पवंदी आहे। लाइन ते सुन था केरु? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी ब्रदर, गुड नेम? हैदराबाद छाल वाला, खुश आयो तो फर्स्ट क्लास। अल्लाह से खुश। नालो बाबा? नूर अहमद जो ॻाल्हायां कराची मां। नूर अहमद भा कराची मां, कीअं आहियो भाईजान? अल्लाह साईं करम लॻा पिया आहिनि भाईजान। ही जेको सेगमेंट हिन वक़्तु जंहिंमें तव्हां कॉल कई आहे, इहो तव्हां पूरो ॾिठो आहे या अधु खां ॾिठो आहे? केतिरनि? मां हर हमेशह तव्हांजो प्रोग्राम शुरू खां ई ॾिसंदो आहियां, स्टार्टिंग जी थींदी आहे त मां तव्हांजे प्रोग्राम जे इंतज़ार में हूंदो आहियां। थैंक यू भाउ, थैंक यू थैंक यू थैंक यू। मां वरी वरी बि इहो ई चवंदुसि त नूर अहमद भाउ, अव्हां जहिड़ा प्यारा कॉलर वाक़ई असांजो वेट कंदा आहियो, इन जे करे असांजी दिलि ख़ुशि थींदी आहे। ऐं मां ॾाढो एनर्जेटिक थी करे तव्हां सां ॻाल्हाईंदो आहियां, ताकी जीअं खणे तबियत ख़राबु हुजे कीअं बि हुजे, पर तव्हां जहिड़ा वाक़ई प्यार करण वारा माण्हू जॾहिं असां सां सुठे तरीक़े सां दम दम प्यार कंदा आहियूं, ॿाहिरनि सां दम दम प्यार कंदा आहियूं। थैंक यू भाउ, थैंक यू भाउ। नूर अहमद भाउ, छा था ॿुधायो? मूंखे छॾण जो तो आ सोचो, इन खां वधि छा सूर हूंदो ॿियो। मूंखे छॾण जो तो आ सोचो, इन खां वधि छा सूर हूंदो ॿियो। तूं जे राज़ी थी वियो आहीं मूंखां धार गुज़ारण लाइ, बसि दुख इहो ई काफ़ी आहे संग दिल मूंखे मारण लाइ। दुख इहो ई काफ़ी आहे संग दिल मूंखे मारण लाइ। तो सिवाए ज़हर मुंहिंजो जीअण थींदो, दिल जे ख़ुशीअ में वारो उजड़ी गुलशन वेंदो। तो मूंखां मोह आहे मोड़ियो, इन खां वधि छा सूर हूंदो ॿियो। तो मूंखां मोह आहे मोड़ियो, इन खां वधि छा सूर हूंदो ॿियो। तूं जे राज़ी थी वियो आहीं मूंखां धार गुज़ारण लाइ, बसि दुख इहो ई काफ़ी आहे संग दिल मूंखे मारण लाइ। दुख इहो ई काफ़ी आहे संग दिल मूंखे मारण लाइ। बहितरीन नूर अहमद भाउ, बहितरीन। शौक़िया सिंगर सेगमेंट में अव्हां जहिड़ा दोस्त अहिड़े क़िस्म जा गाना ॻाइनि, यानी कि सुर में एतिरो जो कंहिंखे ॿुधण में बुरो न लॻे, त इहा बि वॾी हिकिड़ी माना तव्हांजे लाइ अचीवमेंट आहे। सो ॾाढो सुठो वॉइस अदा नूर अहमद भाउ, बहितरीन ॻायो आहे गानो, ऐं सुठनि दोस्तनि ॻायो आहे। सोहेल अहमद भाउ बि ॾाढो सुठो ॻायो आहे, ऐं हदी रुखसाना उन्हनि बि, ऐं इम्तियाज़ अहमद सामटियो साहब बि कोशिशि बहितर कई आहे। सो अञा जेकॾहिं जल्दी जल्दी में का कॉल अचे थी त ठीकु आहे, न त न त न त न त न त न त टैन टैन टाइम असांजो अची चुको आहे
त हिन वक़्तु असां अनाउंस कंदासीं, ॿुधाईंदासीं त केरु आहे अॼु जो शौक़िया सिंगर। मूंखे ॿिनि माण्हुनि में ॾाढो थोरो ईअं जहिड़ो न ईअं टक ते जीअं न चवंदा आहिनि त ईअं ॾंद विढ़ंदा आहिनि, सो ईअं सम्झो ॿ असांजा जेके कॉलर आहिनि उहे ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां आया आहिनि। उन्हनि में थोरो मूंखे ॾुखियाई थिए थी। हिकु त नूर अहमद भाउ बि ॾाढो सुठो हाणे ॻायो, ॿियो सुहेल अहमद भाउ। हिननि में बेस्ट जेको पोइ बि रहियो जंहिंजो वॉइस सुहेल अहमद भाउ ऐं नूर अहमद भाउ। मतिलबु तव्हां अहिड़ो ॻायो जो कंफ्यूज़ करे छॾियो त हाणे मतिलबु छा थिए। हुननि जो सॉन्ग ऐं माशाल्लाह हुननि जी जेका प्रेज़ेंटेशन बि ॾाढी भली हुई ऐं अव्हां बि ॾाढो ख़ूबसूरत ॻायो। ॿियनि बि ॾाढो कोशिशि बहितर कई, पर वॉइस जे हवाले सां सुहेल अहमद भाउ ही सेगमेंट खटियो आहे। हिन वक़्तु ब्रेक जो वक़्तु आहे। ब्रेक खां पोइ मोटी थो अचां, मूंसां गॾु रहिजो। धरती जो जमालो, वाह वाह जमालो। अलफ अख बे बतक बे बुक बे भित ते तारो थे थेलो टे टोपी। मूंखे त एसि ताईं अल्फ़ाबेट यादि आहे, बाक़ी सॼी विसरी वई आहे, यानी कि री स्टडी कजे त बहितर आहे। अल्फ़ाबेट सेगमेंट में भली कार चए थो तव्हां सभिनीनि खे, जेके बि दोस्त हिन वक़्तु असांखे ॾिसी रहिया आहियो या थोरी देरि खां पोइ असांखे जॉइन करण वारा हूंदा या जेके असांखे जॉइन करे वरी छॾे विया आहिनि, उन्हनि सभिनि खे वेलकम चवंदुसि। ऐं जेके छॾे विया आहिनि उन्हनि खे ॿुधायो त वेलकम चवे पियो, ऐं जेके मौजूदु आहियो उहे त ॿुधो पिया, ऐं जेके अचण वारा आहिनि त उन्हनि खे बि ॿुधाइजो त हैदर वेलकम चयो अव्हांखे। सो नाज़रीन, हिन वक़्तु अव्हां असां सां गॾु मौजूदु आहियो ऐं ख़ासि करे जंहिं सेगमेंट में तव्हां शौक़ सां ऐं दिलि सां हिसो वठंदा आहियो उहो आहे अल्फ़ाबेट सेगमेंट, जंहिंमें हिन वक़्तु मां मौजूदु आहियां। ऐं ॾिसूं था सभ खां पहिरियां हिन सेगमेंट जी कॉल कंहिंजी आहे, कहिड़े शहर खां आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कैसे हैं भाई? आप सुनाए, कैसी हैं? ठीक हैं? बिल्कुल ठीक। फिरोजा बात कर रही हूँ सखर से। जी 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 फिरोजा, कैसी हैं आप? ठीक हूँ, आप माशाल्लाह, फिरोजा सखर से में बात करती हैं आप, और सिर्फ बात नहीं करती, आप पार्टिसिपेट भी करती हैं। जी जी, और अल्लाह का शुक्र है मेरी कॉल मिल जाती है, बहुत मेहनत करती हूँ। और आप कभी कभी जीतती भी हो। जी, मुझे बहुत खुशी हुई, कल मैंने विन किया। कल आपने विन किया, तो इसलिए भाई देखते हैं आज फिरोजा सखर से बात कर रही हैं आप, तो आज आपके लिए हमने नून चूज किया है। नून जी, 1 मिनट। नून चूज किया है। 1 मिनट क्यों कहा आपने? जी, आपने 1 मिनट क्यों कहा? 1 मिनट नहीं, मतलब ये कि मैंने कहा नून ठीक है, तो ठीक है बोलती। अच्छा, मैं सोच रही थी कि आप मुझे टे कहेंगे ना, जैसे ना, जैसे ये 1 मिनट ऐसे कहते, एक मिनट कोई चीज ना यहाँ लेनी होती है या उठानी होती है तो फिर ये बोलते 1 मिनट। ठीक है, टाइम तो मुझे स्टार्ट दे दो। 1 2 3 गो। नमाज, नेपाल, नीलम, नारंगी, नादिया, नाजिया, नोमान, नसीम, नबील, नदीम, निदा, नवीद, नईमन, नाहिद, नौशीन, नगमा, नसीमा, नायला, नजीब, नीली, नादान, नूरजहां, नमरूद, नालाइक, नासमझ, नाना, नानी, नौशाद, नरगिस, नौरीन, नवंबर, नजर, नॉर्वे, न्यूजीलैंड, नेदरलैंड, नीन, नन, निजात, नादान, नतीजा, नियत, नमरूद, निदामन, नौरतन, नजदीक, नीर। 49। जो आपने मुझे कहा ना 1 मिनट, इस पे मैं समझ गया मेरी बहन, कॉपी तो नहीं की आपने चीटिंग तो नहीं की। जबरदस्त।
49 49 टॉप स्कोर आहे 50 यानी कि 49 स्कोर ते अदी फिरोज़ा पहुची चुकी आहे ऐं माशाल्लाह ज़बरदस्त मुक़ाबिलो थींदो अॼु जेको असांजो फर्स्ट कॉलर ई 49 स्कोर कयो आहे त भई मूंखे नथो लॻे त हाणे अॼु हिननि जो रिकॉर्ड टुटंदो ॾाढो ॾुखियो टफ टाइम ॾेई वई तव्हांखे अदी फिरोज़ा सखर खां ऐं हिन वक़्तु मुश्किल आहे थोरो पर नामुमकिन न आहे खेॾण वारा जॾहिं बि खेॾंदा आहिनि त बाक़ाइदे खेॾंदा आहिनि ऐं उन ज़िद ते बि अचनि त सभु रिकॉर्ड टुटी सघनि था कंहिं जो बि रिकॉर्ड हिन दुनिया में नथो रही सघे जेकॾहिं मज़बूत खेॾण वारो साम्हूं वारो आहे त ॾिसूं था लाइन ते केरु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी ब्रदर जी तव्हांखे कहिड़ी दफ़ो शो करे सघूं हेलो हेलो जी वाह जी तव्हांजो शो कहिड़ी दफ़ो करे सघूं रूल जी ख़बर न आहे अच्छा वाह हींअर तव्हांजो नालो त ॿुधायो पंहिंजो अली गोहरबा जी अली गुल या गोहर अली गोहर तव्हांजे लाइ अखर चूज़ कयो आहे चे चंद्र जी चे चंद्र सां तव्हांखे 20 सेकंड्स में नाला जेतिरा खणी सघो था खणो टाइम तव्हांजो स्टार्ट थिए थो 1 2 3 स्टार्ट गुड वेरी गुड वेरी गुड माशाल्लाह हिन भाउ जो रिकॉर्ड त मूंखे नथो लॻे त कोई टोड़े सघंदो पहिरियों कॉलर हो जे अॼु ॾींहं ताईं माना जॾहिं खां मां शो कयां थो हिकिड़ो बि नालो न ॿुधायो ज़बरदस्त ॾिसूं था लाइन ते केरु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी बाफर मच्छी ॻाल्हायां थी सदाकोट मां थोरो वॉइस तव्हांजो सम्झ में न आयो रिपीट कजो अफरोज़ थी ॻाल्हायां भाउ अफरोज़ तव्हां रिपीट करे छॾींदा कयो ख़ैर मोहम्मद भाउ नालो जेकॾहिं मूंखे सम्झ में नथो अचे तव्हां रिपीट करे छॾींदा कयो अफरोज़ जी भाउ मुक़ाबिलो सख़्तु आहे अदी अफरोज़ अॼु हा भाउ मां बि ॿुधियो इंशाअल्लाह अल्लाह पाक चाहे जेको थींदो उहो थी रहंदो उनखे कोई बदिलाईंदो न आहे हा न मुक़ाबिलो त सख़्तु थियणो आहे अॼु तव्हांजो अखर आहे पे पग भाउ पेपर न पे पग पढ़ियो आहे न अल्फाबेट जी सिंधी जी भाउ ॿुधायां थी पग ते पे पग सां टाइम स्टार्ट थियो तव्हांजो 1 2 3 स्टार्ट पूजा पायल पक्को परती परतिया परिया पारस सामान तक परदिल परवीन परीन पास्ता पंजा परिया पालेक पब्लिक पक्तून पंजाबी पानी परदेस परदेसी पिंकी पिंकी पपी पपीलो पंजू पिशावर पिड़किया पप्पू पापी पक्की पोक्ती पानो पयाम पहनानी पियालो पारस पूंची पायदा पिन्ना पामल गुल 43 44 तव्हां करे सघो ज़बरदस्त तरीक़े सां तव्हां आयो ॾाढो सुठो आयो पर तव्हांजो 43 44 स्कोर थियो 49 आहे अदी फिरोज़ा सखर वारी जो सो तव्हां बि ॾाढो ज़बरदस्त सेकंड पोज़ीशन ते हिन वक़्तु बीठा आहियो सो बहितरीनु कोशिशि कई तव्हां ऐं अदी अफरोज़ जो स्कोर थियो आहे 43 सो अॼु त लॻे थो त बाबा जेको पहिरियों कॉलर आहे जेका असांजी पहिरियों कॉलर रहंदी आहे उहा ई टॉप ते रहंदी ऐं ॿियनि जी जाइ न आहे सो ॾिसूं था लाइन ते केरु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी अदी जी केरु पिया ॻाल्हाइनि कहिड़े शहर खां कॉल कई आहे मां कुदसिया थी ॻाल्हायां शिकारपुर खां कुदसिया जी जी अदी कुदसिया शिकारपुर खां जी अदा तव्हांजो अदी अखर आहे जीम जीम जुती जी हा जीम जुती जी अदा टाइम तव्हां स्टार्ट थिए थो 1 2 3 स्टार्ट ज्योति जाग जिगर जगा झोलो झूलो जापान जोकी जोकी ज्वेलरी जहानो जेकमाबाद जमादार जो जलाद जमालो जो जो
जबो जिब जबो जवानी 21 जासर जलन तरी जान जिसम जोलाए जानवर हीरो जहाज जन्नत जुमलो जवाब झंडो जहाज जंगल जनाजो जेल जवार जोराबा जबल जुमे टाइम अप थियो जिस भी 41 टाइम अप थियो तव्हांजो ऐं हिन दफ़े थोरो शायदि लॻे थो वधीक बि तव्हांखे टाइम मिली वियो शायदि 41 तव्हांजो स्कोर थियो पर बाबा जेका फर्स्ट कॉलर आहे असांजी अदी फिरोज़ा सखर टॉप ते ई आहे सेकंड अली गुरबा उहो त आयो ई कोन एंड अफरोज़ 43 अदी कुदसिया 41 लाइन ते सुधा केरु आहे अस्सलाम वालेकुम हेलो हेलो लाइन ड्रॉप थी वई आहे ऐं शायदि कुझु नेटवर्क प्रॉब्लम जे करे लाइन ड्रॉप थींदी आहे असांजी तरफ़ां त न हूंदी आहे आवाज़ या त कॾहिं कॾहिं त बैलेंस बि क्रेडिट ख़तमु थी वेंदो आहे हुनजे करे बि तव्हांजी कॉल डिस्कनेक्ट थी वेंदी आहे या वरी लाइन ड्रॉप थी वेंदी आहे ऐं वरी जॾहिं माण्हू ॿीहर कॉल कंदो आहे त हुनखे थोरो नंबर बिज़ी मिलंदो आहे ऐं बिज़ी मिलण जे करे तव्हांखे थोरो इंतज़ारु करिणो पवंदो आहे यानी के माण्हू त वरी चवंदा आहिनि के या ट्राए करे छॾेसि के वरी दोस्त अहिड़ा हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि त को ॻाल्हि कोन्हे ट्राए कंदा रहंदा ऐं हुनजी कॉल कंदे लाइन ते सुना कहिड़ा अस्सलाम वालेकुम हेलो हेलो जी अदा नालो ॿुधायो पंहिंजो अज़ीज़ उमरानी सेवन शरीफ अज़ीज़ उमरानी सेवन शरीफ सेवन मां असांखे अज़ीज़ भाउ कॉल कई आहे ऐं अव्हांजो अखर आहे थेलो मां अखर न मां गानो ॿुधाईंदुसि असां गानो न ॿुधंदासीं अॼु भाउ छो तव्हां लेट कई आहे लेट कई आहे तव्हां पहिरियों कॉल कयो आहे उन में ऐं हिन में तव्हांखे हिसो वठिणो पवंदो ऐं थेले जा तव्हांखे 20 सेकेंड्स में नाला ॿुधाइणा पवंदा ख़ाली कटिजे थी दोस्तनि खे हिकिड़ी गुज़ारिश आहे त ॾिसो सभ खां पहिरियां त तव्हां जेका शइ जंहिं जाइ ते रखंदव उहा बहितर लॻंदी आहे यानी की तव्हां कॉल कयो था हिन सेगमेंट में गानो त इहो थोरो अजीब लॻंदो कोशिशि कयो त पहिरियों प्रोग्राम खे ॾिसो ऐं ॾिसी करे कॉल कंदो त तव्हां वधीक बहितर थींदो लाइन ते सुठा केरु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अब्दुल हफीज़ लालकानी खान अब्दुल हफीज़ भाउ कीअं आहियो जी जी अलहमदुलिल्लाह ठीक माशाअल्लाह अब्दुल हफीज़ भाउ हिकु प्रोग्राम जो ही सेगमेंट तव्हां ॾिठो आहे ख़बर आहे तव्हांखे जी जी बिल्कुल बिल्कुलु ख़बर आहे भाउ खे थेलो अखर आहे अव्हांजो थेलो थेले सां तव्हांखे 20 सेकेंड्स में जेतिरा लफ़्ज़ ठाही सघंदा ठाहियो ऐं तव्हांजो टाइम स्टार्ट थिए थो 1 2 3 गो थेथलो थेथंबो थेथारो थेथाल थेथाली थे थेथोड़ो अच्छा सर थोरो ॾुखो ई ॾिनो अथव ॾाढो का ॻाल्हि नाहे भाउ का ॻाल्हि नाहे थोरो ॾुख टाइम अप थी वियो वरी बि शाबाश आहे अदा हफ़ीज़ खे जो वीचारे कोशिशि कई ऐं शायदि हिन फस्ट टाइम हिन सेगमेंट में हू हुननि पार्टिसिपेट कयो सो हुननि कोशिशि कई ऐं कुझु माण्हू हिनखे तयारी कंदा आहिनि यानी की तयारी करे जेको वेहे थो उहो हर अखर जी तयारी करे थो जेको मां अॼुकल्ह महसूसु कयो आहे ॾिसूं था त लाइन ते केरु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी ब्रदर भाई अस्सलाम वालेकुम मोहम्मद इब्राहिम में ॻाल्हायां जी मोहम्मद इब्राहिम भाउ कीअं आहियो सभु ख़ैर अलाए शुक्र तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो तव्हांजो प्रोग्राम तो बि ॾाढी ख़ुशी थी थैंक यू भाउ थैंक यू हींअर तव्हांजे लाइ अखर आहे ते तारो अल्फाबेट सेगमेंट में तव्हांजो हिसो शामिल थी चुको आहे तव्हांजी कॉल शामिल थी चुकी आहे तव्हां सां लाइन ते आहियो ते तारो अखर आहे अव्हांजो ऐं टाइम स्टार्ट थिए थो 1 2 तव्हांखे ख़बर आहे न सेगमेंट जी सर आऊं ॾिसां पियो तव्हांजो प्रोग्राम केतिरे खां ॻाल्हायां पियो ऐं तव्हां कलाम ॿुधाए हिकिड़ो बसि न त तव्हां हिन वक़्तु जेको कॉल कई त के मतिलबु छा सम्झी करे जी जी मां त कलाम जे करे कलाम ॿुधंदो या ॿुधाईंदो
ॿुधाईंदासीं जेको बि आहे जेतिरो बि आहे ॿुधाईंदासीं सर। हाणे हीअं आहे तव्हां सुभाणे कॉल कजो, सुभाणे कलाम असां हिन में तव्हांजो शामिलु कंदासीं पर शुरूआती सेगमेंट में, ऐं हिन खां पोइ बि कॉल करे सघो था शेर व शाइरी वारे सेगमेंट में। थैंक यू सो मच। हिन वक़्तु असां अनाउंस कंदासीं त केरु विनर आहे अल्फ़ाबेट सेगमेंट जो जंहिं सभ खां वधीक स्कोर कयो। ऐं सभिनी खे ख़बर आहे, ज़ाहिर आहे जिन बि शो ॾिठो आहे हिन प्रोग्राम जे हिन सेगमेंट खे अॼु ॾिठो आहे त तव्हांखे ख़बर पइजी चुकी हूंदी त हिन वक़्तु विनर केरु आहे। सभ खां टॉप स्कोर आहे जेको उन विनर जो नालो फिरोज़ा फ्रॉम सखर। तोहफ़न जी बरसात धरती वारनि जो भी साथ नंढड़ी ब्रेक जो वक़्तु आहे, मोटी थो चाहियां मूंसां गॾी रहिजो। धरती जो जमालो, वाह वाह जमालो। मुझो वजूद, मुझो अदम, सब फरेबा। मुझो वजूद, मुझो अदम, सब फरेबा। पहिरियों कदम ऐं पोयों कदम, सब फरेबा। माज़ीअ हज़ार वेस मटिया मूं अॻियां मगर, ए याद तुंहिंजे सिर जो कसम सब फरेबा। मुझो वजूद, मुझो अदम, सब फरेबा। पहिरियों कदम ऐं पोयों कदम, सब फरेबा। बस हिकु अज़ाब हाणे अथम, सब अज़ाब आ। बस हिकु अज़ाब हाणे अथम, सब अज़ाब आ। बस हिकु फरेब हाणे अथम, सब फरेब आ। मुझो वजूद, मुझो अदम, सब फरेब आ। पहिरियों कदम ऐं पोयों कदम, सब फरेब आ, सब फरेब आ। वेलकम बैक। असां सभिनी खे पंहिंजे शो धरती जो जमालो वाह वाह जमालो में भलीकार चवंदुसि, ऐं ख़ासि करे शेरो शाइरी सेगमेंट में त स्पेशली उन्हनि दोस्तनि खे भलीकार चवंदुसि जेके हिन सेगमेंट जो इंतज़ारु कंदा आहिनि। ऐं हिन वक़्तु ॾिसां थो त लाइन ते सभ खां पहिरियां हिन सेगमेंट में केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मिलियासीं जे मुर्गी त कहिड़ो ॾोह थी पियो। वाह। मिलियासीं जे मुर्गी त कहिड़ो ॾोह थी पियो, पया नेण पलकी त कहिड़ो ॾोह थी पियो। वाह। दुनिया त यारो पत्थर खे पई पूॼे, असांजे सूंहं खे पूॼियो त कहिड़ो ॾोह थी पियो। वाह सही वाह। भाउ इशफाक अली वधो थो ॻाल्हायां मीरो खान शहर मां। अशफाक अली वधो भाउ मीरो खान शहर मां। कीअं आहे भाउ, ठीकु आहियो? मां तव्हांखे शेर ॿुधायो, जावेद शबीर लाड़काने जो शाइर आहे, उनजो शेर ॿुधायो। मुंहिंजो वजूद, मुंहिंजो अदम, सब फरेब आ। पोयों कदम पहिरियों कदम, पहिरियों कदम पोयों कदम, सब फरेब आ। हाणे त विसरी वियो। सो कीअं लॻो तव्हांखे? तमामु ज़बरदस्त भाउ, तमामु ज़बरदस्त। ठीकु आहे। तव्हां स्टार्ट में ई ख़ूबसूरत शेर ॿुधायो, अञा कुझु ॿुधाईंदा? बिल्कुलु भाउ, शेर आहिनि तव्हां ॿुधाईंदासीं। जी अशफाक वही शइ जो हाण अरमान कहिड़ो, वही शइ जो हाण अरमान कहिड़ो, न सोचे तो जेको सो इंसान कहिड़ो। करे ज़ुल्म जेको ग़रीबनि ते हरदम, सो सरवाण कहिड़ो, सो हुक्मरान कहिड़ो। अचे जे अंगण ते वञण जे करे, अचे जे अंगण ते वञण जे करे, घड़ी बि न तरसे, सो महिमान कहिड़ो। ॿिए दान जेको हर हर कतारे, अमीरनि जो अहिड़ो थियो एहसान कहिड़ो, अमीरनि जो थियो सो एहसान कहिड़ो। वाह सही वाह। ॿियो गज़ल आहे भाउ। ठीकु आहे, सही ॿुधायो। मुंहिंजो इश्क अकाब वांगे आ, मुंहिंजो इश्क अकाब वांगे आ, कंडनि सां गॾु बाग गुलाब वांगे आ। उल्फत ऐं इंसानियत खे नज़र में रख, दौलत जो नशो शराब वांगे आ। मिलनि था माण्हू पर मतिलब सां, चवनि था नज़र ही नवाब वांगे आ। ग़रीब ते फेर हथ शफ़क़त जो, ग़रीब ते फेर हथ शफ़क़त जो, उनजो अजुर सवाब वांगे आ। पढ़ मूं खे खुलियल हा महबूब मां, हा ज़िंदगी सॼी किताब वांगे आ। हा ज़िंदगी सॼी किताब वांगे आ। हा ज़िंदगी सॼी किताब वांगे आ। वाह। अशफाक अली वधो असांखे कॉल कई ऐं हुननि असांखे शाइरी
सुठी तरीक़े सां ॿुधाइण जी भाऊ वारनि कोशिशि कई ऐं नो डाउट सुठा शेर हुया, पर मुक़ाबिलो सख़्तु आहे। अञा ॾिसूं था त असांखे उहे जेके ईअं लाजवाब शाइर न बि, पर के जेके पढ़ण जो अंदाज़ जिन जो ॾाढो सुठो हूंदो आहे, जिन जी पोइट्री सां मोहबत हूंदी आहे। सो पोइट्री जे हवाले सां हिकु कुझु लाइन्स अवांजे साम्हूं अवांजी ख़िदमत में पेश कंदुसि। वरिह विहामी विया पर छो जीवन मां दर्द वञे कोन थो, सुॾकियूं दीवारूं ख़ाली कमरनि मां दर्द वञे कोन थो। वरिह विहामी विया पर छो जीवन मां दर्द वञे कोन थो। हर पल गॾु आहे, हर पल गॾु आहे, मुंहिंजे रस्तनि मां दर्द वञे कोन थो। वरिह विहामी विया पर छो जीवन मां दर्द वञे कोन थो। सरताज लिखी थो, सरताज लिखी थो, तुंहिंजे गीतनि मां दर्द वञे कोन थो। वरिह विहामी विया पर छो जीवन मां दर्द वञे कोन थो। माशाअल्लाह। लाइन ते ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर, मां मुनीर ॻाल्हायां पियो। किथे ॻाल्हायो साईं? मुनीर ॻाल्हायां पियो कराची खां। मुनीर जी मुनीर भाउ, छा था ॿुधायो? जेको तव्हां चयो ॿुधायां। शेर ॿुधायो। शेर ॿुधायो, शेर त फिलहाल नथो अचे, पोइ ॿियो कोई शेर नथो अचे? न, शेर तव्हां ई ॿुधायो भला मूंखे। हलो बसि पोइ तव्हां वरी ॿिए कंहिं सेगमेंट में कॉल कजो, ठीकु आहे न भाउ? सो मुनीर अशफाक अली असांखे कॉल कई आहे हिन सेगमेंट में, जिन शेरो शाइरी असांखे ॿुधाई आहे। शेरो शाइरी सां दिलचस्पी रखण वारा दोस्त अवां स्क्रीन ते नंबर अचे पियो असांजो, तव्हां डायल करे असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था ऐं तव्हां ख़ूबसूरत शाइरी ॿुधाए सघो था ख़ूबसूरत अंदाज़ में। केरु आहे लाइन ते? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, हक़ मौजूद। सदा मौजूद। कीअं मीर शेख खुशहर नसीराबाद खां हैदर साईं। कहिड़ो शेख साईं? मीर शेख। मीर शेख साहब, मीर शेख साहब, वाह 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 वाह। मीर शेख साहब तव्हांजो त साईं इंतज़ारु आहे। हा मुंहिंजा महबूब साईं, कॉल आणी कोशिशि कोन, राति बि न लॻी, हिन महिल बि पहिरीं कॉल हुई पर पोइ कटिजी वरी ॿिए जी लॻी। हलो माशाअल्लाह लॻी वई आहे। सो बेसब्री सां बहितरीन शाइरी ॿुधण जे मूड में आहियूं। पोइ छा था चओ, ॿुधायो था? मोहबत जंहिंजे मन में हा से मेरा कीन थियनि, वाह, पहिरियां कनि सजदो वहदत जो, वाह, पोइ खलके ख़िदमत कनि, हा हा, उहे छो न वली बणजनि जेके इश्क कनि अलाह सां। अल्लाहु अकबर। वरी साईं छा रखियल चए थो जी साईं, त राग अथई रूह जो जी साईं, पर साज़ न अथई सफ़ा, वाजट थिया वजूद में दिलनि में कई धा धा, वाह, इहे बिरिया जा बाजा कॾहिं न कोठ जे काठ जा। हा 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 हा, वाह साईं वाह। हमायूं साहब चए थो त जहिड़ो अंदर तहिड़ो ॿाहिरि, अहिड़ो को इंसान किथे आहे, पाण बुखायल ॿियनि खे खाराए अहिड़ो को ईमान किथे आहे, ज़ाल खां वधि जीजल खे चाहे अहिड़ो दोदो मुस जवान किथे आहे, कूड़ी दुनिया थी कूड़ खे चाहे सच जे सागर जो मान किथे आहे। मुंहिंजा महबूब साईं, वाह साईं वाह। हैदर साईं जेको हाल पिरिया नाल। मीर शेख साहब ॾाढी सुठी शाइरी ॿुधाईंदा आहियो तव्हां, रियली मतलब इंशाअल्लाह कुझु अहिड़ा दोस्त हूंदा आहिनि जिन खे सूफ़ियुनि बुज़ुर्गनि खे ॻाईंदा आहियूं। सची ॻाल्हि इहा आहे मीर शेख साहब, के कहिड़ा माण्हू हूंदा आहिनि। हीअ त प्रोग्राम जो हिकिड़ो फॉर्मेट आहे, हिकिड़ो सेगमेंट कंदा आहियूं, पर तव्हां जॾहिं तव्हां जहिड़ा दोस्त जॾहिं ख़ूबसूरत शाइरी पढ़णु शुरू कंदा आहिनि न, दिलि चवंदी आहे तव्हांखे ॿुधंदा रहूं। वॾी महिरबानी साईं, ॾाढो सुठो, नज़र आहे, ॾाढो सुठो साईं, ॾाढो सुठो, माशाअल्लाह बहितरीन। असांजे मीर शेख साहब असांखे शाइरी ॿुधाईंदा आहिनि। जॾहिं बि सेगमेंट थींदो आहे त खोड़ अहिड़ा दोस्त, एॾा ख़ूबसूरत असांजा कॉलर जेके बहितरीन अंदाज़ में शाइरी कॾहिं कॾहिं असांखे अॼु बि ॿुधाईंदियूं आहिनि। ऐं मीर शेख साहब जन ऐं हिकु ॿ ॿिया बि दोस्त आहिनि जेके ॾाढो ज़बरदस्त मुक़ाबिलो कंदा आहिनि पाण में।
सो मीर शेख साहब कॾहिं खटंदा आहिनि ऐं अॼु ॾिसूं था त मीर शेख साहब जे मुक़ाबले में केरु अचे थो। सो अशफाक अली असांखे शाइरी ॿुधाई, मुनीर ॿुधाई ऐं मीर शेख साहब असांखे ॿुधाई आहे। अञा असां कॉल वठंदासीं, अञा असां वटि ॾिसूं था त केरु आहे लाइन ते। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी ब्रदर, गुड नेम? साईं अब्दुल सत्तार खोखर दादू मां अर्ज़ कयां। अब्दुल सत्तार खोखर भा, कीअं आहियो? अल्लाह पाक जा करोड़े करम आहिनि। केर केर दुआऊं मीर शेख साहब जी शाइरी तव्हां ॿुधी साईं? खोखर साहब, मीर शेख साहब शाइरी ॿुधाई असांखे, ॿुधी साईं? मीर शेख साहब असांजो ॾाढो मोहतरम पुराणो टाइम पाड़ी साईं ॿुधंदा हुआसीं। साईं खे हिकु भेरो डेडिकेट कंदा आहियूं प्रोग्राम। साईं ॾाढो मोहतरम आहे, साईं जहिड़ा लख इज़त आहिनि साईं। हा बिल्कुलु साईं, ॾाढी सुठी शाइरी पढ़ंदा आहिनि मीर शेख साहब। छा था ॿुधायो सही तव्हां? साईं हिकिड़ी नज़म आहे, उनजा ॿ बंद तव्हांखे ॿुधाईंदासीं। आहे तवी नज़म, पर उनजा ॿ बंद मूंखे वणंदा आहिनि। ठीकु आहे ठीकु आहे, ॿुधायो। कावड़ छॾ तूं कावड़ छॾ, कावड़ छॾ तूं कावड़ छॾ, ही कावड़ तुंहिंजी मारींदी पर हिकिड़ी मुर्ग जीआरींदी। तूं कावड़ छॾ तूं कावड़ छॾ, ही कावड़ तुंहिंजी मारींदी। हर बाख जी वेला नेड़ अथई, चंद तारनि मेला नेड़ अथई। ही रूह विरूह बि मेड़ अथई, ऐं पंहिंजी सूंह बि मेड़ अथई। वाह। ही राज़ नियाज़ बि मेड़ अथई, अंदाज़ ऐं नाज़ बि मेड़ अथई। हर अदबी संगत नेड़ अथई। हू शेख अयाज़ बि नेड़ अथई, हू नजम अब्बासी नेड़ अथई। हर सिंधू वासी नेड़ अथई। ही प्यार जो लॻभॻि मेड़ अथई। ही प्यार जो लॻभॻि मेड़ अथई, ही जो लॻभॻि मेड़ अथई। हिन पंहिंजे प्यारे प्यारे मन मर्ज़ीअ जो कसम अथई। कावड़ छॾ, ही कावड़ तुंहिंजी मारींदी पर हिकिड़ी मुर्ग जीआरींदी। साईं प्यार चए थो त जे वेस मरी रोए जाए न तूं, जे वेस मरी रोए जाए न तूं, कुर्बत जे तरफ़ अच जाए न तूं। गुल ताज़ा के रख जाए न तूं, कुल कलमा भी पढ़ जाए न तूं। ऐं सुडकी कजाए न तूं। तूं सॾु कंदीअ त उथी पवंदुसि ऐं महशर सम्झी जी पवंदुसि। पोइ माण्हू पीर सॾा पिया, पर मूंखे पीर खां नफ़रत आहे, हर दादा गीर खां नफ़रत आहे। हिन सिंध जा सादा माण्हू सही, वेचारा मोगा माण्हू सही। पोइ बाझारी हर बाझारे, सिंधीअ जो कसम अथई। कावड़ छॾ, ही कावड़ तुंहिंजी मारींदी पर हिकिड़ी मुर्ग जीआरींदी। तूं कावड़ छॾ तूं कावड़ छॾ, ही कावड़ तुंहिंजी मारींदी। साईं बहितरीन अब्दुल सत्तार खोखर साहब, तव्हां दादू खां कॉल कई ऐं कावड़ ते हिकिड़ी बहितरीन शाइरी जंहिंमें शाइर का कसर न छॾी आहे, कख पन जो बि वास्तो विधो अथईंसि ऐं हर शइ बेजान जी बि मेड़ विधी अथईंसि। ॾाढी सुठी कंहिं दौर में शाइरी हुई ऐं माशाल्लाह इन ते काफ़ी गाना बि ठहिया। सो अब्दुल सत्तार शेख साहब खोखर साहब असांखे कॉल कई। मीर शेख साहब, मुनीर, अशफाक अली वधो, हे असांजा कॉलर अॼु पार्टिसिपेट कयो। सो हिन वक़्तु असां फ़ैसिले जी तरफ़ ईंदासीं जंहिंजो ख़ूबसूरत, जीअं मां पहिरियों बि चयो आहे त ख़ासि करे हिन शेरो शाइरी सेगमेंट में असां जेको विनर रखंदा आहियूं, जंहिंजो ख़ूबसूरत अहिड़ो अंदाज़े बयां एॾो प्यारो हूंदो आहे जो उनजी शाइरी माण्हुनि जे दिलि में लही वेंदी आहे, यानी कि उहो जेको बि ॿुधाईंदो आहे उहो दिलि में लही वेंदो आहे। सो तमामु सुठी शाइरी सभिनी दोस्तनि पढ़ी आहे। हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो स्टाइल हूंदो आहे। हाणे उन स्टाइल जो, उन वे ऑफ टॉक ऐं वे ऑफ प्रेज़ेंटेशन जो हिकिड़ो मुक़ाबिलो हूंदो आहे। सो अॼु जो जेको विनर आहे असांजी नज़र में, असांजे हिन शो में, मीर शेख साहब। ब्रेक जो वक़्तु आहे, मोटी थो जा मोटी अचे तव्हां सां सेगमेंट खेॾंदुसि, काॾे बि न वञिजो। धरती जो जमालो, वाह वाह जमालो। हिकु पंहिंजे आजे तरले, ॿियो सोना तुंहिंजे सिरले।
हिक पंहिंजे आजे तरले ॿियो सुहिणा तुंहिंजे सिरले तकरार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू तकरार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू दरिया हुजे या सहरा पर पार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू हिक पंहिंजी संगत ते मन ॿियो तुंहिंजी मोहब्बत ते मन हिक पंहिंजी संगत ते मन ॿियो तुंहिंजी मोहब्बत ते मन एतबार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू एतबार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू दरिया हुजे या सहरा दरिया हुजे या सहरा पर पार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू ॾिस हे ॾिस के थो सीनो छॾ हाणे इहो आईनो ॾिस हे ॾिस के थो सीनो छॾ हाणे इहो आईनो सिंगार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू सिंगार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू वेलकम बैक नाज़रीन आवाज़ के चेक पियो कयां त काफ़ी मां महसूस पियो कयां त जॾहिं मां न ॻाल्हाए थो सघां न ॻाए थो सघां सो मां चयो जेकॾहिं हीउ गानो मां थोरो घणो ॻाए सघां थो त पोइ मुंहिंजो आवाज़ ठीकु थी वेंदो न त पोइ अञा 2-3 ॾींहं लॻंदा सो मूंखे लॻे थो त मां सुभाणे ताईं ठीकु थी वेंदो मुंहिंजो वॉइस वॉल्यूम ऐं हिन वक़्तु ॾिसूं था त लाइन ते केरु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हैदर बादशाह हाल आहे ख़ुशि हो साईं तव्हां ॿुधायो जी जी अलाह शुक्र सर मां बि ठीकु आहियां साईं हाणे हिन गानो ज़बरदस्त हो सर असांखे ॾाढो वणियो सर गानो साईं जी जी तव्हांजो ज़बरदस्त हो सर ॾाढो वणियो सर थैंक यू साईं थैंक यू हाणे हिन वक़्तु ही 4 फुकड़ा अव्हांजे साम्हूं स्क्रीन ते नज़र ईंदा जी ठीकु आहे जंहिंमें हिकिड़ो पर्पल आहे ऐं हिकिड़ो लाइट पर्पल लॻे थो पर उहो आहे पिंक ठीकु आहे गुलाबी हिते गुलाबी आहे तव्हांखे मथां नज़र ॿियो ईंदो हुजे ऐं हिकिड़ो आहे साओ कलर ग्रीन ऐं हिकिड़ो आहे नारंगी ऑरेंज कहिड़े कलर वारे फुकड़े में विनर जी पर्ची आहे सर लेफ्ट साइड में 2nd नंबर हाणे त तव्हां वारे पासो सेकंड कलर ॿुधायो जी कलर सर पर्पल जेको आहे तव्हांखे ही पर्पल लॻंदो हूंदो पर ही था चओ जी सर जी ही हिते पिंक आहे पिंक था चऊं हिनखे जी जी ठीकु आहे साईं ठीकु नालो त ॿुधायो न पंहिंजो खलील अहमद बांसदाबाद सलीम भा पिंक सर कलर खलील जी सर खलील भा पिंक कलर खलील भा थैंक यू भा थैंक यू सो मच प्यारिया तू प्यारिया ओ सिंधड़ी मुझ जिंदड़ी ओ सिंधड़ी मुझ जिंदड़ी मुझ जिंदड़ी ॾिसूं था त असांखे हाणे कहिड़े शहर खां कॉल ईंदी ऐं कॉल करे 3 कलर बैलून्स जा अञा पिया आहिनि मौजूदु आहिनि
सो उन्हनि मां कहिड़ो कलर केरु चूज़ कंदो। हिकिड़ो कलर जेको हुयो पिंक, उहो असांजो दोस्त खलील उहो चूज़ करे चुको आहे, ऐं पर्पल आहे, ग्रीन आहे, ऑरेंज आहे। सो ॾिसूं था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम सर हैदर साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो साईं? कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ख़ुशि आहियो सर? फर्स्ट क्लास भाउ, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? नालो पंहिंजो ॿुधाए छॾियो। अताउल्ला लाखोसराम सखर। अताउल्ला? हेलो सर। जी सर, अताउल्ला लाखोसराम सखर। अताउल्ला सखर खां। सर कहिड़ो कलर तव्हां चूज़ कंदो भाउ? सर कलर त मां चूज़ करे रिक्वेस्ट था तव्हां सर। अलाह कलर कहिड़ी? हा हिकिड़ो मिनट सर, हे थोरो करंट अफेयर्स ऐं जनरल नॉलेज बि थी वञे करे 3 ॾींहं प्रोग्राम हिकु दफ़ो 15 मिंट जो सेगमेंट करंट अफेयर्स जनरल नॉलेज, उहो बि जेकॾहिं सुठी ॻाल्हि आहे। कॾहिं शेर बि शाइरी बि ज़बरदस्त वेरी नाइस। मीर शेख साहिबु बहितरीनु चवंदो आहे, हर दफ़े ॾिसंदा आहियूं, ऐं गाना बि सुठा हूंदा आहिनि, पर थोरो करंट अफेयर्स जनरल नॉलेज जो प्रोग्राम बि थी वञे जेकॾहिं। अच्छा हिन ई अच्छा पंहिंजे माना करंट अफेयर जो सेगमेंट चवंदा हुजे। ठीक, जनरल नॉलेज थी वियो, करंट अफेयर। बहितरीन भाउ बहितरीन। मां विच में रखंदो सवाल जवाब हूंदा हुया, जनरल नॉलेज जा क्वेश्चन्स हूंदा हुया, सो उहो विच में असां वरी हटायो आहे। सो तव्हांजी इन सलाह खे, इन आइडिया खे असां में बि अॻिते वर्क में आणियूं। सो थैंक यू सो मच फॉर सजेशन, वॾी महिरबानी भाउ जी। कलर हिन वक़्तु ॿुधायो त कहिड़ो तव्हां चूज़ कंदो? हा सर, कहिड़ा रिमेन कहिड़ा रिमेनिंग सर? हिन वक़्तु तव्हांजे लाइ पर्पल आहे, ग्रीन आहे ऐं ऑरेंज। हा सर, त पोइ पर्पल सर, पर्पल। ठीकु आहे भाउ अताउल्ला भाउ, पर्पल कलर। पर्पल कलर अताउल्ला भाउ, खलील भाउ पिंक कलर, ऐं बाक़ी बचा आहिनि ग्रीन ऐं ऑरेंज। ख़बर पवंदी त हाणे कंहिंमें विनर जी पर्ची आहे। सो जल्दी जल्दी असांखे कॉल कयो। असांजो नंबर तव्हांजी स्क्रीन ते अचे पियो। तव्हां सिर्फ़ु कॉल करे ॿुधाईंदा आहियो त फलाणो कलर जेको आहे उहो मुंहिंजो आहे। सो तव्हांजो थी वेंदो आहे, ऐं उन खां पोइ जॾहिं असां बैलून्स खे फाड़ींदा आहियूं, उन्हनि मां जेका पर्ची निकिरंदी आहे, ख़बर पवंदी आहे त भई विनर त ही आहे। सो अवां कॉल करे सघो था असांखे, असांजो नंबर अचे थो, ऐं वक़्तु पंहिंजी तेज़ी सां वधी रहियो आहे, फ़ासिला घटि थींदा था वञनि, ऐं असां हिन वक़्तु इख़्तिताम तरफ़ बि अचूं पिया। लाइन ते असूं था, केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हैदराबाद नादिर हुसैन राजपुर थो ॻाल्हायां, हैदराबाद खां। नादिर राजपुर भाउ, कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह हैदराबाद ठीक। तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? फर्स्ट क्लास। तव्हां ॿुधायो हिन मां कलर कहिड़ो खणंदो अॼु? जी कलर ग्रीन एंड ऑरेंज आहे जी। ग्रीन कलर मां चूज़ कंदुमि। ॿई खणंदो? न ग्रीन। ग्रीन। नादिर राजपुर ग्रीन कलर चूज़ कयो आहे। हाणे जेको कॉल कंदो उन जे नसीब में अची वेंदो ऑरेंज। सो ऑरेंज कलर हिन वक़्तु ॾिसूं था त कंहिंजे नसीब में अचे पियो। ऐं ईअं ई असां रातियूं अॼुकल्ह वॾियूं थियूं थियनि, काफ़ी माण्हू रातियूं 2 दफ़ा मानी खाईंदा आहिनि सियारे में, ऐं ॾींहं तमामु घटि थी विया आहिनि। ॾींहुं वञे थो घटिजंदो, रातियूं वञनि थियूं वधंदियूं। सो इन वॾी राति खे, जेका लंबी डिघी राति आहे, इनखे तव्हां हर माण्हू पंहिंजे पंहिंजे हिसाब सां डिवाइड कंदो आहे। रुॻो सुम्हंदा न आहियो, या तव्हां सिर्फ़ु रुॻो सुम्हंदा आहियो, हिन में कुझु कमु बि कबो आहे, कुझु स्टडी बि कबी आहे। ऐं ख़ैर उहो हर कंहिंजो पंहिंजो लाइफ स्टाइल हूंदो। सो ॾिसूं था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदी। सिदारपुर खां बशीरा ॻाल्हायां थी। अदी बशीरा? जी जी। हाणे तव्हांजे नसीब में अदी अची वियो आहे बैलून ऑरेंज। ऑरेंज ऑरेंज तव्हांजे नसीब में अचे, बचो ई उहो आहे। ऐं हिन वक़्तु स्टार्ट कंदासीं, छो त फ्रंट ते ऑरेंज ई आहे, त ऑरेंज खां ई असां स्टार्ट कंदासीं। ख़बर पवंदी त अदी बशीरा असां ख़बर पवंदी त हिन ऑरेंज में छा हुयो। चओ पंहिंजे नसीब खे, चओ पंहिंजे नसीब खे। अदी बशीरा असांखे कॉल कई ऐं ऑरेंज कलर हुनजे नसीब में आयो।
ऐं उन खां पोइ हिन वक़्तु ग्रीन नादिर राजपर जे नसीब में ॾिसूं था त छा आहे। ॾिसूं था त नादिर राजपर जे नसीब में मथे हफ़्ते कोशिश कजो। नादिर भाउ मथे हफ़्ते कोशिश कजो। सो हिन वक़्तु अचूं पिया असां हिन वक़्तु अचूं पिया असां पिंक कलर। खलील भाउ पिंक कलर चूज़ कयो हुयो ऐं हिन में ख़बर पवंदी पिंक कलर फूकणे जो रंग तो सही चूंडियो आहे। यानी कि हिन वक़्तु पर्पल चूज़ कयो अताउल्ला फ्रॉम सखर। अताउल्ला साहब सखर मां पर्पल चूज़ कयो हुयो ऐं ख़बर पवंदी हाणे हे बि त ख़ाली न आहे साईं। अताउल्ला भाउ ख़ाली त न आहे। खटी आयो ख़ैर सां। माशाअल्लाह खटी आयो ख़ैर सां असांजो भाउ अताउल्ला जंहिं पर्पल कलर चूज़ कयो हुयो। ॾाढी मूंखे लॻो ईअं न एक्सपर्ट माण्हू लॻो ईअं बाक़ाइदा ईअं ॾिसी वाइसी ऐं चई त पर्पल कलर। सो ईअं वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते आहे। अवां सां जेतिरो टाइम रहंदो आहियां ॾाढो सुठो लॻंदो आहे ऐं कॾहिं तबियत नासाज़ हूंदी आहे। सो अॼु बि ईअं ई वॉइस आवाज़ में थोरो ॻाल्हाइण में मसइलो थिए पियो पर अवां गॾु हुया इन जे करे ख़बर न पई त कीअं वक़्तु गुज़री वियो। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा कयो पंहिंजे पाड़ेवारनि जो, पंहिंजी फैमिली मेंबर्स जो, पंहिंजे ॿारनि जो त ख़ासि ख़्यालु रखंदा कयो। वरी सेम टाइम ते नेक्स्ट वीक हैदर क़ादरी अव्हां जे साम्हूं हाज़िर थींदो। तेसि ताईं जे लाइ धरती जो जमालो वाह वाह जमालो।